शब क़द्र जी फ़ज़ीलत। जॾहिं शब क़द्र जी राति ईंदी आहे त अल्लाह ताला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे ज़मीन तरफ़ मोकिलींदो आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पूरे फ़रिश्तनि जी जमायत सां गॾु ज़मीन ते हेठि लही ईंदा आहिनि ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पाण फ़रिश्तनि खे चवंदा आहिनि त वञो, जेके शख़्स रुकू में आहिनि, जेके शख़्स सजदे में आहिनि, जेके शख़्स ज़िक्र अस्कार में आहिनि, दुरूद सलाम पढ़नि था पिया, वञो उन्हनि शख़्सनि खे सलाम कयो। सुभान अल्लाह, फ़रिश्ता असांखे सलाम करण ईंदा आहिनि। रवायत में ईंदो त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजा ॿ पर ईअं खोले करे उम्मत मुसलमान जे मथां शाम करे छॾींदो आहे। रवायत में चए थो त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जा पर एॾा वॾा आहिनि जो ॿ पर हीअं खोलींदो आहे त हिकु पर मशरिक़ में हलियो वेंदो आहे, ॿियो पर मग़रिब में हलियो वेंदो आहे। एॾा हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जा पर आहिनि ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजा पर मदीने वारे सॼी उम्मत जे मथां खोले करे उन्हनि जे मथां छांव कंदो आहे। सुभान अल्लाह, केॾो करम आहे। ऐं अॻिते पाण फरमाइनि था त वञो, जेके शख़्स दुआनि जे लाइ हथ खयूं बीठा आहिनि उन दुआनि खे वञी आमीन चओ, ऐं जेके नमाज़ में मशगूल आहिनि, जेके ज़िक्र अस्कार में मशगूल आहिनि, वञो इन्हनि जी हिफ़ाज़त कयो। अल्लाहु अकबर। ईअं सॼी राति ईअं ई मामूल हलंदो आहे। जॾहिं सुबुह थींदी आहे, फजर जो टाइम थींदो आहे त फ़रिश्ता मोटी वेंदा आहिनि ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम खां पुछंदा आहिनि, ए जिब्राईल, असां ॿुधायो त कंहिंजी बख़्शिश थी वई। त जिब्राईल अलैहिस्सलाम पाण फरमाईंदो आहे त मदीने वारे साईं जेका बि उम्मत आहे अल्लाह ताला सॼी बख़्शे छॾी। सुभान अल्लाह। पाण फरमाइनि था पर 4 अहिड़ा बदबख़्त आहिनि जेके अल्लाह ताला क़यामत ताईं न बख़्शींदो। अल्लाहु अकबर। पाण फ़रिश्ता पुछंदा आहिनि उहे कहिड़ा बदबख़्त आहिनि जेके अल्लाह ताला रमज़ान जे महीने में बि नथो बख़्शे। त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पाण फरमाईंदो त पहिरियों शख़्स उहो आहे जेको शराब जो आदी आहे, यानी शराब ज़्यादा पींदो आहे, उनजो आदी बणिजी वियो आहे। पाण फरमाइनि था त अहिड़े शख़्स खे बि अल्लाह ताला न बख़्शी। अस्तग़फिरुल्लाह। मुजादा इन खां तौबा कयो, माफ़ी वठो। हे वक़्तु आहे, हे टाइम आहे रमज़ान मुबारक जी, हे बाबरकत घड़ियूं आहिनि, हे अल्लाह ताला क़रीब थियण जो असांखे हिकु मौक़ो मिलियो आहे त मुंहिंजो ख़ुदा इन मौक़े खे ज़ाया न कयो। ऐं पाण फरमाइनि था ॿियो, पंहिंजे वालिदैन जो नाफ़रमान। अल्लाहु अकबर। ॾिसो न दौरे हाज़िर में नाफ़रमानी केॾी वधी वई आहे। हर इंसान सिर्फ़ु नाफ़रमानी खां हला विया, उनखे ॿियो को कम ई नज़र नथो अचे। वालिदैन जी नाफ़रमानी, वॾनि जी नाफ़रमानी, उस्तादनि जी नाफ़रमानी, असांजे माशरे में नाफ़रमानी त आम थी वई आहे। पाण फरमाइनि था त जेको वालिदैन जो नाफ़रमान आहे न, इनखे बि अल्लाह ताला नाहे बख़्शो। मुंहिंजा त वालिदैन खां माफ़ी वठो। अगरि ग़लतियूं थियूं आहिनि, ख़ताऊं थियूं आहिनि, का रंजिश थी आहे त अॼु ई वालिदैन खां माफ़ी वठी करे बख़्शिश जो ज़रियो बणिजो। ऐं पाण फरमाइनि था त टियों जेको शख़्स सुलह रामी नथो करे। अल्लाहु अकबर। ॾिसो न, असां थोरी ॻाल्हि ते विड़ी पवंदा आहियूं, थोरी ॻाल्हियुनि ते, नंढी ॻाल्हियुनि ते विड़ी पवंदा आहियूं, कावड़ जो इज़हार कंदा आहियूं। अगरि केरु माफ़ी वठणु ईंदो आहे त बि उनखे माफ़ न कंदा आहियूं, उनखे सताईंदा रहंदा आहियूं। मुंहिंजा दा सुलह रामी अगरि नथो करे, अहिड़े शख़्स खे बि अल्लाह ताला न बख़्शींदो आहे। अल्लाहु अकबर। ऐं चौथो पाण फरमाइनि था त जेको शख़्स पंहिंजे मुसलमान भाउ खां 3 ॾींहंनि खां वधीक कावड़ियल हूंदो, उनखे बि अल्लाह ताला न बख़्शींदो। अल्लाहु अकबर। त पाण अंदाज़ो हणो त के अहिड़ा माण्हू बि आहिनि जो सालो साल कंहिंसां नथा ॻाल्हाइनि, पंहिंजे बिरादरनि सां नथा ॻाल्हाइनि, पंहिंजे मिट माइट सां नथा ॻाल्हाइनि। हिन हदीस में त अचे थो त ॿिए मुसलमान भाउ सां अगरि 3 ॾींहंनि खां वधीक कावड़ियल आहे त अल्लाह ताला न बख़्शींदो। ॿुधायो, जेको पंहिंजी फैमिली सां कावड़ियल आहे, पंहिंजी औलाद सां कावड़ियल आहे, पंहिंजे वालिदैन सां कावड़ियल आहे, पंहिंजे रिश्तेदारनि सां कावड़ियल आहे, त उनजो हाल छा थींदो। मुंहिंजा दा इन नाराज़गियुनि खां बचो, इन्हनि शयुनि खां बचो। इहे शयूं आहिनि जेके असांखे अल्लाह ताला जी रहमत खां दूर थी कनि। मुंहिंजा दा रमज़ान जी बरकतुनि खे हासिलु करण जी कोशिशि कयो ऐं अल्लाह ताला जे क़रीब थियण जी कोशिशि कयो, नमाज़ूं पढ़ण जी कोशिशि कयो, ज़िक्र अस्कार करण जी कोशिशि कयो ऐं उन्हनि गुनाहनि खां पासो वठो जेके गुनाह तव्हां सॼो साल कंदा आहियो। जज़ाकल्लाहु खैर।